जुड़ो लॻे ॻोठ मोहम्मद अली शाह सां तालुक़ रखंदड़ पोंजू मलभील मुल्क जे आला ऐवाननि सेनेट में पंहिंजे उहिदे जो हलफ़ खणण बैदि पहिरियों दफ़ो पंहिंजे अबाणे शहर पहुतो। एडवोकेट पोंजी मलभील मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त मुंहिंजो ॾाॾो हिकु सदी थर जे शहर इस्लाम कोट लॻ ॻोठ जोगी मड़ी मां सख़्त ॾुकार पवण दौरान पेट गुज़र ख़ातिर जुॾे लावारे ते आयो हो, जंहिं बैदि हुन मिटी जी मोहबत सबबि वापसि न वियो। मुंहिंजे परिवार जुॾे जे आसपास वारे इलाइक़नि नओं कोट लॻ ॻोठ हाजी अशरफ मेमण ॻोठ करमली निगारी ॻोठ ॾाहोरो चौधरी हाजी बरकतुल्ला टाली में पिण हारपो कयो आहे। हाणे जुड़े तालुक़े जे यूसी रोशनाबाद में पंहिंजे ॻोठ पोंजू मलभील जे नाले सां क़ाइमु कयो आहे, जिते मैट्रिक ताईं तालीम जो बंदोबस्तु आहे। हुन वधीक ॿुधायो त लॾ फलाण दौरान तालीम हासिल करण में तमामु घणियूं मुश्किलातूं पेश आयूं। कॾहिं फीस न हूंदी हुई त कॾहिं ड्रेस किताब न हूंदा हुआ, पर हिमत न हारी गुरबत बदहाली बेवसी जी ख़तरनाक मुआशी हालतुनि में जिदोजहद वधीक ख़बरूं ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा बेल आइकन खे प्रेस करण न विसारजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची